सिटी मॉडल हाई स्कूल हिंगोरजा जे सालियाने इम्तिहान में पास थींदड़ शागिर्दनि जे मान में एक तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें मेहमान ख़ास टाउन कमेटी हिंगोरजा जो चेयरमैन सईद अब्बास अली शाह लकियारी साहिब, वाइस चेयरमैन तस्लीम अहमद मेमन साहब, एवरग्रीन पब्लिक हाई स्कूल हिंगोरजा जो एडमिनिस्ट्रेटर गुलाम जाफर टावरी साहिब, शाइनिंग स्टार पब्लिक हाई स्कूल हिंगोरजा जो मोहम्मद हनीफ सहतो साहिब, अल मुज़म्मिल स्कूल हिंगोरजा जो एडमिनिस्ट्रेटर गुलाम सरवर तोनियो साहब, JPS चना मोहल्ला गरीजी खां बख्तियार अहमद चना साहब, एडवोकेट मुजाहिद हुसैन चना साहिब, लाला याज पठान साहिब, सहाफ़ी इतिहाद खैरपुर जो सदर गुलाम हुसैन चांग साहब ऐं सहाफ़ियुनि वालदेन वॾे अंग में शिरकत कई। सिटी मॉडल हाई स्कूल हिंगोरजा जे एडमिनिस्ट्रेटर मोहतरम रहीम बख्श सियाल साहिब आयल मेहमाननि खे आजियाणो पेश कयो ऐं मेहमाननि खे सिंध जी सकाफ़त खे बरक़रार रखंदे अजरक जा तोहफ़ा पिणु पेश कया ऐं मुनक़िद कयल तक़रीब में शागिर्दनि में एवार्ड तक़सीम कया विया। उन मौक़े ते ख़िताब कंदे मुक़ररीन चयो त तालीम हर फ़र्द लाइ लाज़मी आहे, तालीमी इंसान जी तक़दीर तब्दील करे थी। हुननि चयो त हिन स्कूल जे उस्तादनि जे ॿारनि ते वॾी महिनत थियल आहे। असांखे अॼु हिन प्रोग्राम में ॿारनि जी तक़रीरुनि, टैबलोज़ ऐं ख़ूबसूरत परफॉर्मेंस मां महसूस थियो त हिंगोरजा में सिटी मॉडल हाई स्कूल हिंगोरजा जा हिकु मिसाली इदारो आहे।